गाल बुध, तुझी शादी मूंसां थियल आहे या मोबाइल सां? चरी मोबाइल सां शादी कीअं कबी? मुंहिंजी शादी तो तोसां थियल आहे। घणो टाइम मूंखे ॾींदो आहीं या मोबाइल खे? मोबाइल खे। मूं तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे? तोसां निकाह छा जे लाइ कयो आहे? अॼु कहिड़ियूं बि ख़बरूं करी, छा ते मथो फिरियो अथई? मथो मुंहिंजो न, तुंहिंजो फिरियल आहे। सॼो ॾींहुं मोबाइल में गुम आहीं। मुंहिंजे साम्हूं हूंदे बि मूंखां परे आहीं। न न चरी, मिड़ई थोरो टाइम पास कंदो आहियां। अच्छा, मूंसां तुंहिंजो टाइम पास न थींदो? मां तुंहिंजे मुंहं में निहारियां, तूं मोबाइल में निहारे। शादी खां पहिरें तूं मुंहिंजे लाइ चुरियो सां मिलण लाइ केॾो बेताब हूंदो आहे। हाणे मां तुंहिंजे लाइ अजनबी आहियां। मां सॼो ॾींहुं मज़ूरी कंदो आहियां ऐं थकिजी घर ईंदो आहियां। इन करे सोचींदो आहियां त थोरो थक बि भञा ऐं घड़ी खनि मोबाइल बि हलाए वठां। मां बि सॼो ॾींहुं घर में कमकार कंदी आहियां। ठाह बुहारी कपिड़ो लटो, सॼो ॾींहुं घर में अकेली हूंदी आहियां। ॻाल्हायां कंहिंसां, तूं अची मोबाइल में ई गुम थी वेंदो आहे। मुड़ुसु साम्हूं हूंदे बि मां कंहिंसां ॻाल्हायां? ज़ाल मुड़ुस जो रिश्तो कमाइण सां न हलंदो आहे। वक़्तु ऐं एहसास बि लाज़मी आहे। ओ चरी, तूं मुंहिंजी ज़िंदगी आहीं, मुंहिंजे दिलि जो सुकून आहीं। हीअ मोबाइल त बसि वक़्त जो गुज़ारो आहे। पर मां हाणे तोसां वाइदो थो कयां, अॼु खां पोइ हीअ मोबाइल न हलाईंदुसि, सिर्फ़ु तोसां वेही कचहरी कंदुसि। मां बि तोखे इहो ई ॿुधणु चाहियां थी कि तुंहिंजी शादी मूंसां थियल आहे या मोबाइल सां? जी हा दोस्तो, तव्हां बि जेकॾहिं घर अचो था त पंहिंजे मोबाइल खे छॾे करे पंहिंजे बचनि खे ऐं पंहिंजी घरवारी खे ऐं पंहिंजे घर खे टाइम ॾियो।